असां ठाहे रहिया आहियूं चिकन चीज़ी हॉट पास्ता, जंहिंमें शामिल कंदमि मुर्गी क्यूब में कटियल 500 ग्राम, 4 चमचा केचप जा, माखी 2 चमचा, हॉट सॉस 2 चमचा, थूम 1 चमचो, अदरक 1 चमचो, तेल 2 चमचा, सोया सॉस 2 चमचा, लूण हस्बे ज़ाइका, कारा मिर्च 1 चमचो, ॻाढ़ा मिर्च 1 चमचो, कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 चमचो। त पोइ असां ठाहियूं था चिकन चीज़ी हॉट पास्ता। शुरू कयूं था पास्ता चिकन ठाहिण। तेल शामिल कंदमि, थूम विझंदमि, अदरक विझंदमि, शामिल कंदमि चिकन, केचप शामिल कंदमि, हॉट सॉस शामिल कंदमि, माखी शामिल कंदमि, चिली फ्लेक्स शामिल कंदमि, सोया सॉस शामिल कंदमि। सभु शयूं शामिल करे चङी तरह हिनखे भुञंदमि ऐं चिकन ॻरी वञे त पोइ असां शामिल कंदासीं पास्ता। हाणे हिन में अछा तिर शामिल कंदमि। हाणे हिनखे ॻरण लाइ ढकु ॾेई रखंदासीं। पास्ता खे बॉइल करे छॾियो हुयमि। हाणे हिन में असां चिकन शामिल कंदासीं। पास्ता विझी चिकन विझी हाणे मथां चीज़ विझंदासीं असां। जेतिरी ॿार तव्हांजा खाइनि हस्बे ज़ाइका। हुन जे मथां असां कारा तिर विझंदासीं ऐं 5 मिंटनि जे लाइ हल्के बाहि ते दम ॾींदासीं। चीज़ी चिकन हॉट पास्ता असांजो हाणे रेडी आहे।